ये गो अंधारो अची वियो आहे। अरे हेॾे कानून खे ज़ख़्मी कई थो वञे। मथे ॻाल्हायो, इजाज़त वठण लाज़मी आहे। जेसीं ताईं मथे ॻाल्हाईंदासीं तेसि ताईं सिपाही सोचरो अल्लाह खे प्यारो थी वेंदो। अरे तो कानून तोड़ियो आहे। तो सिर्फ़ कानून तोड़ियो न है पर कानून खे ज़ख़्मी कयो आहे। साहब इने मुंह जो कड़ो दो साइकिल बिना ब्रेक हुई सिपाही तो वारो अॻियां अची वियो। मतो पियो अरे को खीर पियारियो को जूस पियारियो। असांजे सिपाहीअ जो साह थो वञे, इनखे पाणी पियार त होश में अचे। पानी किथां भरे चा? सुन ले, इन गागर मां खीर पियारेसि त सिपाही कुछ होश में अचे। बड़ा हे ॾिसो असां सिपाही जो बचण मुश्किल अथव। खीर वात मां निकितो थो अचेसि। लगे थो त खीर में मिलावट कई थई। मरण वारे माण्हूअ खे बि तवारो खीर कोन थो वणे। पिया खीर पियार मतो पियो। बड़ा जे सिपाही मरी पियो न इन गरीब जा बच्चा ॿेर ते चढ़ी वेंदा। साहब वॾा कुछ कयो, मुंहिंजा बचड़ा नंढड़ा आहिनि, खट ते बि नथा चढ़ी सघनि, ॿेर ते कीअं चढ़ी सघंदा? साहब मां ॻोठार डॉक्टर वठी अचां? वठिया जल्दी अच। आए सूर दे दो। बड़े भरे दे भाव के खीर जो गिलास असल दिल वडी करे। परे परे थियो न खीर खां। इहो खीर मां घर खणी वेंदुसि। वाह वाह वॾा वाह जो इंसाफ़ अथई। धक्को खाए बोलो ए खीर पिए फकीर।